बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोअज़्ज़िज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम। जीअं त अॼोकी हिन तक़रीब में मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे सिंध जी सक़ाफ़त। आउं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ हिन बैत सां कंदसि। आदेस जे लबनि ते तहज़ीब जो तरानू, आदेस जे लबनि ते तहज़ीब जो तरानू, अजरक कुलनि में ओॾे रंगीन थियो ज़मानो, रंगीन थियो ज़मानो। जनाब सदर, असांजी सुहिणी सिंध जी सक़ाफ़त दुनिया जी सभिनी सक़ाफ़तनि खां बहितरीन ऐं बाला आहे, ऊची ऐं आला आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे। तंहिं करे हिकु शाइर फरमायो आहे त सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरे पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। जनाब सदर, सिंध जी सक़ाफ़त में अजरकूं, पटका, टोपियूं, चूड़ियूं, चोला, नथूं, भूला, माण्हू, म्यूज़िक ऐं ख़ूबसूरत सिंधी ॿोली शामिल आहे, जंहिं में जॾहिं माउ मिठड़ी लोली ॾींदी आहे त नंढड़ा मासूम ॿार बि मुर्की ॾींदा आहिनि, मुर्की ॾींदा आहिनि। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, ॿोलियां ॿोली मिठी, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली, जिए सिंधी सक़ाफ़त। महिरबानी।